नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह गड्डा पब्लिक स्कूल जे हॉस्टल इंडोर स्पोर्ट कॉम्प्लेक्स जो इफ्तिताह करे छॾियो। इफ्तिताह जे मौक़े ते MNA सरदार जाम अब्दुल करीम जोखियो, MNA सैयद आगा रफ़ीउल्लाह, सदर ज़िले मलीर MPA मुर्तज़ा बलोच, चेयरमैन ज़िले काउंसिल सलमान अब्दुल्ला मुराद, चेयरमैन सब्जी मंडी अली अहमद जोखियो, मंजूर बलोच, डॉक्टर सुलेमान शेख, प्रोफेसर अयाज़ कुरैशी समेत ॿिया मौजूद मेहमान मौजूद हुआ। PP गवर्नमेंट तैलीम जे सुधारे लाइ उपा वठी रही है। PP ग़रीब ऐं मज़लूमनि जी पार्टी है। PP पंहिंजे हर दौर में बेरोज़गार लखे नौजवान खे रोज़गार ॾिनो ऐं तैलीम जी बहितरी लाइ कोशिश कयूं आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो आहे त PP हमेशह आवाम जी ख़िदमत कई ऐं उन ते यकीन रखे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।